जी भेटाई न्यूज़ जे प्रोग्राम सिंध मंज़र में अवां जो मेज़बान मोहम्मद अज़हर हीअं मौजूदु आहियूं। डेल्टा इंडस में मौजूदु आहियूं। जितां ॾिसी सघो था हीअं मौजूदा जेका सूरत हाल आहे सिंध जी पाणी जी अणहाट सबबि हिते दरिया में वारी रेत उॾामे पई। जी असां हीअं बिल्कुलु मौजूदु आहियूं कोटड़ी इंडस डेल्टा में मौजूदु आहियूं। जेको डेल्टा तव्हां मंज़र ॾिसो पिया जिते पाणी जा वहिकरा हूंदा हुआ, शींहं गजगोड़ पाणी हिते ईंदा हुआ, वहिकरा ईंदा हुआ। पर अॼु जेका मंज़र ॾिसो था ॾुख अंदड़ मंज़र आहे। अखियुनि मां जेका असां मंज़र ॾिसूं पिया अखियुनि मां रत जा ॻोढ़ा वहनि पिया। हीअं मंज़र ॾिसूं पिया सिंधु दरिया जे पेट में डेल्टा इंडस सां मौजूदु आहियूं। पर हिते मुकमल तौर ते जेका आहे मिटी वारी उॾामे पई, जंहिंजे करे हिते आबे जीवत नायाब मिसाल हिते मच्छियूं हूंदियूं उहे बि तबाह काई जे वध चढ़ी वियूं आहिनि। मां तव्हांखे ॿुधाइण हलां त कोटड़ी डेल्टा इंडस में हिते तैमल जा वण हूंदा हुआ, जेके लखे वण हूंदा हुआ, उन्हनि खे हिते कटे करे हितां मुल्की ऐं ॿिए मुल्क जो वापारु करोड़नि रुपए मुल्की आमदनी में ईंदी, मुआशी त बहाली ख़ुशहाली ईंदी। अॼु उहे वण खे ख़तमु तबाह हाली शिकार थी विया आहिनि। ॿिए तरफ़ सिंधु दरिया जो पाणी समुंड में छोड़ थींदो त हुतां पली नमा मच्छी ईंदी हुई सिंधु दरिया में। लखे एकड़ लखे टन जेका उहा मच्छी मारबी जेका हुनजो वापारु उहो बि मुल्की ऐं ॿिए मुल्क में थींदो हुओ। हिते मुआशी माण्हू ख़ुशी जो इज़हार कंदा हुआ। मां ॿुधायां अॼु जेका सिंधु दरिया जेका सूरत हाल आहे तव्हां अखियुनि जे अॻियां मुंहिंजो हीअं कैमरा में तव्हां अक्स ॾेखारींदो त ॾिसो त पूरी तरह सां हीअं जेको डेल्टा आहे इंडस डेल्टा हीअं तबाह काए जो सिलसिले में आहे। हिते जो तव्हां ॾिसंदव त हिते परे परे खां ॾिसंदव मेंहूं जेके आहिनि उहे हिते ईअं हिते घुमनि पियूं बियाबान जो ॾेख। हीअ जेको दरिया आहे असां मौजूदु आहियूं, हीअ को रेगिस्तान न आहे, हीअ को चोलिस्तान ज़मीन ते न बीठा आहियूं, को थर जी ज़मीन में न बीठा आहियूं। असां हीअ वहंदड़ सिंधु दरिया जे पेट में मौजूदु आहियूं, जिते माना लखे जेका आहे माना पाणी जा वहिकरा हलंदा हुआ। माना 5000 क्यूसेक पाणी बि न आहे हींअर मौजूदु। सफ़ा हीअं तबाह कारी जिस्म आहे। सिंध में जेका हीअं ॿरंदड़ सूरत हाल आहे अहम इशू आहे सिंधु दरिया जे लाइ। सिंधु दरिया जे लाइ हर माण्हू हीअं फ़क़्त माण्हू हीअं पंहिंजो सुजाॻ थी चुको आहे, पंहिंजो हिसो मिलाए पियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़ौम धुरियुनि जा अॻुवान कारकुन शागिर्द वकील हारी पौरियत गॾगारो रेड़ी वारो चिंची वारो उस्ताद दानिश्वर अदीब हर माण्हू पंहिंजे हिसे मिलाए पियो आवाज़ु उथारे रहियो आहे त सिंधु दरिया खे पंहिंजो असली मौजूद उहे मोटाइनि ऐं सिंधु दरिया जे मथां जेके बि केनाल आहिनि डेम आहिनि उन्हनि खे रद्द कयो वञे। तव्हां आलमी दुनिया ॾिसंदो त अमेरिका ब्रितानिया सुजाॻ मुल्क आहिनि, सुठे मुल्क आहिनि, उहे दरिया जे मथां जेके डेम ठहियल आहिनि उहे ठाहिनि पिया, केनाल ख़तमु पिया करनि। असांजो उहो मुल्क आहे जिते डेम ठाहिनि पिया, अक्स माना वाधू पाणी सिंधु खणनि पिया ऐं जेको केनाल जोड़नि पिया, जंहिंजे करे आबाद ज़मीनूं ग़ैराबाद थी वञनि। हितां जा महाना ऐं हितां जा आबादकार ज़मीनदार सभु जेके बि आहिनि उहे मुकमल तौर ते फ़क़ कशी जे वध चढ़ी आहिनि, गुरबत वध चढ़ी आहिनि, बेरोज़गारी वध चढ़ी आहिनि, केतिरा ई रोज़गार जा जेके ज़रिया उहे ख़तमु थी विया आहिनि। पर हितां जे जेके हुकुमरान आहिनि उन्हनि जे अख कॾहिं पटिबी। हीअं अॼु हाणे ॾिसो बबल स्टाफ ते हेॾो एहतजाज हले पियो, पोइ बि वज़ीर आज़म बिलाल ईजंदा CCL में वियो आहे केस हो त ॾिसो कोन था सिंध जो माण्हू अॼु बुखूं कटण ते मजबूर आहे, ख़ुदकशियूं करे पियो। सिंधियुनि जो तव्हां रोज़गार खसी छॾियो, सिंधियुनि जो तव्हां मेह जो क़तलाम थी वियो, गैस था खणी वियो, कोयलो खणी वियो, हर मदनिया सां जेके बि ज़ख़ीरा आहिनि कालुनि जा जबल तां कटराए छॾियो, हर शइ खणी वियो। आख़िर सां पाणी जापो आहे त उन ते तव्हां वार कयो आहे। अॼु असां वार कयो आहे जेका सिंध जो शऊर अॼु उथी खयो आहे। हाणे सिंध जो शऊर इहो ई मुतालबो आहे सर कलम थिए या असां दरिया मोटाए ॾियो। असांजा ॿ मुतालबा आहिनि, फिल फौरी क़बूल कया वञनि जीअं असांजे जेका बि असांजी आहे बेचैनी उहा ख़तमु थी सघे। जी।